अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां ही फ्रॉक जो हिकिड़ो डिज़ाइन शेयर थी कयां ऐं हिन में हिकिड़ो डिफरेंट आइडिया मूं क्रिएट कयो आहे, वो भी तव्हां सां शेयर करणो आहे। ये फ्रॉक मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। इसमें एक डिफरेंट सा आइडिया मैंने दिया है, वो भी मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। ये नेट का फ्रॉक है और इस पर मैंने ये जिगजैग जो है डोरी लगाई है, इसको शायद बांकड़ी कहते हैं उर्दू में। तो इस पर यहाँ पर भी और नीचे भी फ्रिल के मैंने लगाई है और इसमें जो है नीचे मैंने ये कॉटन का अस्तर लगाया है। तो अस्तर जो है वो हमेशा अलग से सी लिया करें। साइड से भी मैंने इसको अलग किया है, साइड से भी जुड़ा हुआ नहीं है और नीचे से भी इसकी अलग मैंने जो है इसको मोड़ा है किनारा और इसका अलग है। ठीक है। तो जेके ही अस्तर कॉटन जो मूं हयो आहे प्लेन, तव्हां ॾिसो त हिनखे पासनि खां बि मूं न ॻंढियो आहे फ्रॉक सां ऐं हिनखे हेठां बि न ॻंढियो आहे। त इन सां घेर सुहिणो थी बीहंदो आहे। जेकॾहिं तव्हां अस्तर जी जेका आहे साइड खां बि सिलाई करे वेंदो ऐं हेठां बि गॾे उनखे सिबंदो त पोइ उनमें झोल अची वेंदो, हीउ थोरो हैवी थी सघे थो। त अहिड़ी तरह सां मां हीअ जेका आहे हिन जे कुल्हनि ते बि ॿाहुनि ते बि हई आहे ऐं बैक साइड तां हिनखे मूं टिच बटन लगाया आहिनि, छो त हिन में नेट ऐं कॉटन ॿई मिली करे हिकिड़ो थुल्हो कपिड़ो थो ठही वञे ऐं नेट में काज करणु मुश्किल आहे। टिच बटन मैंने इसमें लगाए हैं, वरना हमेशा मैं काज करके बटन लगाती हूँ, तो क्योंकि नेट में जो है काज बनाना बहुत मुश्किल काम है। अच्छा, अब ये फ्रॉक बनाया है मैंने शादी में पहनने के लिए। तो उसके साथ जो जब मैं लेकर आई हेयर बैंड, तो मुझे ये मिला मैचिंग में हेयर बैंड और इसके साथ मैंने लिया ये नेकलेस और ये ब्रेसलेट। अब इन दोनों में पर्ल्स लगे हुए हैं, इसमें भी पर्ल्स हैं और इसमें भी पर्ल्स हैं। तो फिर मुझे ऐसे लगा कि जो फ्रॉक है वो मैच नहीं कर रही, तो मैंने ये इसमें डिज़ाइन क्रिएट किया है। आप ये देख सकते हैं कि ये पर्ल्स ताही ॾिसो त ही हिन में मूं पर्ल्स हया आहिनि। ही डिज़ाइन मूं हिन में पाण क्रिएट कयो आहे। ही हिकु सिंगल पर्ल आहे ऐं ही गुलनि जे विच में मूं हिननि जो वाइट पर्ल्स जो बंच ठाहियो आहे। तो यहाँ पे जो है एक सिंगल पर्ल लगा हुआ है, यहाँ पे जो पर्ल्स का मैंने बंच बना लिया है। तो इस तरह से मैंने इसको मैच कर लिया है हेयर बैंड और इसकी ज्वेलरी के साथ। तो ये करे तो सके त जेकॾहिं तव्हां काई अहिड़ी एक्सेसरीज़ वठी थियूं अचो, अहिड़ी शयूं वठो थियूं ऐं पोइ उहे तव्हांजे कपिड़नि सां मैच न आहिनि, त हिननि शयुनि मां ॾिसी असां कुझु हिन में क्रिएट करे सघूं था। हाणे तव्हां ॾिसो त हीउ केॾो प्यारो लॻंदो पाइण में, पहनने के बाद ये कितना अच्छा लगेगा कि जब इसमें भी पर्ल्स हैं, इसके हेयर बैंड में भी पर्ल्स हैं और इस तरह से जो है ये कंप्लीट एक सेट बन जाता है। तो मैं आपको यही आइडिया देना चाह रही थी कि अगर कोई ज्वेलरी या कोई भी ऐसी चीज़ है जो कपड़ों के साथ पहननी है और वो बिल्कुल भी सेट नहीं हो रही, मैच नहीं हो रही, तो आप उसको अपनी तरफ से ठीक कर सकते हैं, अपनी तरफ से कोई आइडिया क्रिएट कर सकते हैं और उसको बहुत ज़्यादा खूबसूरत बना सकते हैं। तो ही हिकिड़ो नंढिड़ो आइडिया मूंखे तव्हां सां शेयर करणो हो त कीअं मूं हिन ज्वेलरी हेयर बैंड सां ही फ्रॉक जेको आहे मैचिंग कई आहे मां हिन में। हीअ लॻे थो ॼण हिक ॿिए जे लाइ ठहियल आहिनि। सो ऐं ही जेका नेट भी आहे इहो भी मां हिकिड़ो कट पीस मां वरिती आहे और ये जो इसके नीचे अस्तर है वो भी कट पीस है, नेट भी कट पीस में से है और ये जो इसके ऊपर डोरी लगी है ये भी मैं संडे बाज़ार से लेकर आई थी। तो इस तरह की बहुत सारी चीज़ें मिल जाती हैं, इत्तेफाक से ये इसके साथ मैच कर गई, तो मेरा ये एक कंप्लीट सेट बन गया। तो मूंखे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी अॼु जी वीडियो वणी हूंदी, इहो आइडिया वणियो हूंदो। जेकॾहिं वणियो हुजे त शेयर कयो, कमेंट कयो ऐं लाइक कयो ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त तव्हां सां अञा बि घणो कुझु मां शेयर कंदी रहंदसि ऐं अगरि तव्हां चैनल सब्सक्राइब कंदव त मुंहिंजी का बि वीडियो तव्हां खां मिस न थींदी। सो उम्मीद आहे त तव्हां मूंखे मोट ज़रूरु ॾींदव। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो। हीअ सिलाई मुंहिंजी मुहबत आहे। सिलाई मशीन जे लाइ मां चवंदी आहियां मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे। सिलाई मशीन मेरी बेस्ट फ्रेंड आहे। त जेको कमु कयो प्यार सां कयो, पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं सुठे आइडिया सां, कंहिं ॿी सुठी वीडियो सां तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।